रब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फ़त्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाहु व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। शब्दों से दिल की मोहब्बत से बाआवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम अज़ीज़ान गिरामी बरदरान इस्लाम मुजाज़ीज़ भाइरों दोस्तों बुज़ुर्गों, अल्लाह तबारक व तआला जा करोड़ा एहसानात या रब साईं तव्हां असांखे ये महफ़िल मजलिस नसीब फरमाई है। मावा जादो अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस कुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मजा सिपारो टियों सूरह जो नालो सूरह आल इमरान। इन मजा एक आयत सगोरी पढ़ी है। अल्लाह तबारक व तआला खां दुआ है त रब ताला मूंखे न कुरान जी मजीद जी आयत के सही तरीक़े से समझाने की तौफ़ीक़ अता फ़रमाए। समझाइण खां बाद अल्लाह ताला जमी मुसलमानन के न कुरान मजीद के मथा ज़िंदगी गुजारण की तौफ़ीक़ अता फ़रमाए। इन आयत के अंदर अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा जो ज़िक्र फरमायो है। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फ़त्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाहु व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। क़ुल मन ए नबी तू चओ इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह, अगर तमाम मोहब्बत कयो था अल्लाह तबारक व तआला सा फ़त्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह, वो तव्हां के ताबेदारी करनी पवंदी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। ऐं जॾहिं तव्हां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कंदो युहब्बिबकुमुल्लाह, अल्लाह जी ज़ात गिरामी भी तव्हां सां मोहब्बत कंदी। व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम,
अल्लाह तबारक व तआला माफ़ कंदो तव्हांजा गुनाह, छो त अल्लाह जी ज़ात गफ़ूर माफ़ करण वारी रहीम मन महिरबान आहे। इबादतुनि जे अंदरि ॿ हिकिड़ियूं अहम इबादतूं आहिनि। उन मञा हिकिड़ी जेका आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी ऐं इताअत आहे। ॿी आहे पैगम्बर दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ पढ़णु। ये ॿई अहम ऐं ख़ासि इबादतूं आहिनि ऐं इन ॿिन्ही इबादत जो ताल्लुक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बाने खे वेझो करण जो, जेको बानो इत्तिबाए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते हलंदो, चाहे शादी हुजे, ग़मी हुजे, ख़ुशी हुजे, मामलात हुजनि, मसाइल हुजनि, हर एतबार सां हर तरीक़े सां ज़ुबानी सिर्फ़ु दावा न कंदो बल्कि अमली रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कंदो। इहा इताअत करण इंसान खे क़यामत जे ॾिहाड़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ुर्ब जे अंदरि वञी करे बीहारींदी ऐं वेझो करे वञी बीहारींदी। ॿियो आहे उलमाए मुहद्दिसीन फरमायो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी जे मथां दुरूद शरीफ़ पढ़णु। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेतिरो घणो दुरूद माण्हू पढ़ंदो ओतिरी घणी उनखे वेझड़ाइप रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़रीब नसीब थींदी। जीअं हिकु हदीस जे अंदरि आहे त इन अवलन नास बी यौमल क़ियामत मन कानू हैसु कानू। क़यामत जे ॾिहाड़े काफ़ी अहिड़ा माण्हू अहले तक़वा वारा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेझो हूंदा। उहे केर बि आहिनि, किथां जा बि हूंदा आहिनि, पर इन तक़वा वारे मामलात ऐं मसाइल जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उहे माण्हू वेझा थींदा। ॿियो अचे थो त इन अवलन नास बि यौमल क़ियामत अक्सरुहुम अलैहि सलातन। ॿियो माण्हू जेको अल्लाह जे रसूल फरमायो मुंहिंजे वेझो थींदो उहो अक्सर मुंहिंजे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदो हूंदो। याने अहले तक़वा वारा इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम, इहे बि अल्लाह जे रसूल जे वेझो थींदा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़ण वारा इहे बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेझो थींदा। तव्हां ऐं असां हिकिड़ी ॻाल्हि गौर ऐं फ़िक्र करे जेकॾहिं सोचियूं ऐं सम्झूं त क़यामत जो जेको मंज़र आहे, क़यामत जे ॾिहाड़े वारो जेको ख़तरनाक ऐं अज़ीम ॾिहाड़ो आहे, जंहिंजे लाइ क़ुरान मजीद जे अंदरि जा बजा अल्लाह ताला फरमायो आहे यौम यफ़िरुल मर्उ मिन अख़ी व उम्मिही व अबी व साहिबतिही व बनी लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शअनुन युग़नी। क़यामत जे ॾिहाड़े हर माण्हू ॿिए माण्हू खां बेज़ार हूंदो, भॼंदो पियो, हिक ॿिए खां माण्हू अलाए किथे बीठा हूंदा। जेकॾहिं इन ख़तरनाक ॾिहाड़े जे अंदरि जॾहिं सिजु तव्हां ऐं असांजे मथां अची करे बीहंदो, हज़ारा लखा किलोमीटर मथे जेको बीठल सिजु आहे उन जी गर्मी तव्हां ऐं असांखां बर्दाश्त नथी थिए। इहो सिजु तव्हां ऐं असांजे मथां हुजे, ट्रामे जी ज़मीन बणिजंदी, बाहि माण्हुनि जे कढ हूंदी, नफ़्सा नफ़्सी वारो आलम हूंदो। जेकॾहिं तव्हां ऐं असांखे बल्कि हर उम्मती खे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन ॾिहाड़े जे अंदरि क़ुर्ब नसीब थिए त मां सम्झां थो त इन खां वधीक ॿियो को अमल आहे ई कोन। एॾे वॾे ख़तरनाक ॾिहाड़े जे अंदरि हुज़ूर अलैहि सलातो वसलाम उन माण्हू खे जेकॾहिं पंहिंजो वेझो बणाइनि त मुंहिंजे ख़्याल में इन खां वधीक त ॿियो को मामलो ऐं मसइलो ई कोन्हे को। क़ुरान मजीद जे अंदरि बि अल्लाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ पढ़ण जो हुकुम फरमायो आहे इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। मुसलमाननि खे हुकुम आहे, पर इन आयत जी वज़ाहत ऐं तशरीह बि लाज़मी आहे। उलमाए मुफ़स्सिरीन फरमाइनि था इन आयत जे मिज़दाक़ जे मुताबिक़ ज़िंदगी जे अंदरि हर मर्द मुसलमान जे मथां ऐं औरत जे मथां हिकिड़ो दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़णु वाजिबु आहे। असां वटि वरी छा थींदो आहे,
माण्हू मफ़हूम ऐं मक़सदु क़ुर जो सम्झंदा न आहिनि। पोइ जेॾी महिल इहा आयत पढ़िजी वेंदी आहे त पोइ सम्झंदा आहिनि त इन वक़्त जे अंदरि दुरूद पढ़णु वाजिबु आहे। उलमाए मुफ़सिरीन इहा ॻाल्हि कोन कई आहे। बाक़ी हूअं त पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस जे मथां जेतिरा मरतबा माण्हू दुरूद पढ़े उहो घटि आहे, उन जूं फज़ीलतूं अॻिते ईंदियूं। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? ॿियो मसइलो इहो आहे त माण्हू हिकिड़ी महफ़िल जे अंदरि वेठो आहे, कंहिं अल्लाह ताला राम करे जेकॾहिं कंहिं वाइद या महफ़िल या मजलिस जे अंदरि वेठो आहे, को माण्हू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नात पढ़े थो, को माण्हू पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस बयानु करे थो, उन नात पढ़ण वारे अल्लाह जे रसूल जो नालो वरितो या हदीस बयानु करण वारे अल्लाह जे रसूल जो नालो वरितो, उन महफ़िल ऐं मजलिस जे अंदरि हिकिड़ो दफ़ो दुरूद पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस जे मथां पढ़णु वाजिबु आहे। बार बार पढ़े, इन जी मनो कंहिं बि क़िस्म जी न आहे। जेतिरा मरतबा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो अचे ओतिरा दफ़ा तव्हां दुरूद पढ़ो, छो त पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद पढ़णु इहा सभ खां वधीक अफ़ज़ल ऐं बहितरीन इबादत आहे। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां सभ खां वधीक दुरूद पढ़णु इहा अफ़ज़ल ऐं बहितरीन इबादत आहे। उलमाए मुहद्दिसीन, उलमाए मुहद्दिसीन कंहिंखे चइबो आहे? उलमाए मुहद्दिसीन जिन हदीस पाक जा किताब लिखिया, जीअं बुख़ारी रहमतुल्लाह इमाम बुख़ारी आहे, उन बुख़ारी शरीफ़ जो किताब लिखियो आहे, अबू दाऊद शरीफ़ आहे, तिरमिज़ी शरीफ़ आहे, मुस्लिम शरीफ़ आहे या मिशकात शरीफ़ आहे। हदीस पाक जा जेके बि किताब आहिनि, इन हदीस पाक जे किताब लिखण वारा जेके उलमाए मुहद्दिसीन आहिनि, दुनिया में सभ खां वधीक अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ण वारा इहे उलमाए मुहद्दिसीन आहिनि। छो त जेका हदीस लिखंदा उन में हर हिकिड़ी हदीस जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो ज़रूर बज़रूर ईंदो आहे। पर तव्हां ऐं असां लिखण वारा माण्हू या जंहिंजो शोबे ताल्लुक़ आहे लिखण वारे सां, उहे छा कंदा आहियूं, या किताबनि जे अंदरि हिन हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो ईंदो आहे, उन किताब जे अंदरि ईअं स्वाद जो निशान ठहियलु हूंदो आहे, उन जो मक़सदु हूंदो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उलमाए मुहद्दिसीन फरमाईंदा इन स्वाद वारे निशान खां बहितर इहो आहे, इहो स्वाद वारो निशान न ॾिजे ऐं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो पूरो दुरूद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां तव्हां हदीस जा जॾहिं बि किताब खोले ॾिसंदव, हाशियनि जे अंदरि हदीस लिखियलु हूंदी आहे, उन हदीस जे अंदरि या उन जे भरिसां जेके हाशा लॻल हूंदा आहिनि, उन हाशे मंझि बि जेकॾहिं हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक हूंदो आहे त कंहिं बि उलमाए मुहद्दिस ईअं सिर्फ़ु स्वाद जो निशान न ॾिनो आहे, बल्कि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले खां पोइ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो दुरूद आहे, उहो पूरो दुरूद लिखियो आहे। अधु दुरूद कंहिं बि क़िस्म जो न लिखणु खपे, छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद लिखण जी बि फज़ीलत आहे। तॾहिं अल्लाह जे रसूल फरमायो मन सल्ला अलैहि फ़ी किताबिन लम तज़िल सलातु जारियतन मादाम इस्मी फ़ी ज़ालिकल किताबी। अल्लाह जे रसूल फरमायो जंहिं माण्हू किताब जे मथां, कंहिं पन्ने जे मथां, कंहिं कागज़ जे मथां पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद लिखियो आहे, इहो 100 साल ताईं जेकॾहिं पनो मौजूदु आहे, 100 साल ताईं इहो पनो मौजूदु हुजे, उन ते मां मुहम्मद जे मथां जेको दुरूद शरीफ़ लिखियलु आहे इहो पनो मौजूदु आहे। जेसीं ताईं दुनिया में पनो मौजूदु हूंदो तेसीं ताईं अल्लाह जी रहमत वॾ फुड़े मींहं वांगुरु उन लिखंदड़ वारे माण्हू जे मथां पई वसंदी। पर जेकॾहिं हीअ दुनिया छॾे करे हले वेंदो तॾहिं उन जी क़बर जे मथां बि ख़ुदा करोड़ा रहमतूं नाज़िल फ़रमाईंदो। त ॾिसो केॾी वॾी फज़ीलत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां हिकु दफ़ा दुरूद